झूलने दो आसरो बाकी दुनिया
एकड़ो एड़ो भजन तवे माझा जवान ज्योतिन वारो पल्ले वारो भोले वारो आहे केर है ना आहे केर झूलन मुंहिंजो सिंध जो ज्योतिन वारो पल्ले वारो भोले वारो आहे केर 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 इधर देख के बजा लोग ना इधर देख के झूलन मुंहिंजो सिंध जो शेर ओ बाबा मुझे तो पूरा कहते माचा आहे के झूलन मुंहिंजो सिंध जो शेर ज्योतिन वारो पल्ले वारो भोले वारो आहे केर ज्योतिन वारो पल्ले वारो भोले वारो आहे केर हाणे ध्यान सां ॿुधो चालीहो कंहिंखे चालीहे में विरत रखे जंहिं बि झूलण खे पुकारियो साईं झूलेलाल साईं झूलेलाल नेमते वारो सभ जो सहारो भगतनि जी सदा कंदो फेर ज्योतिन वारो पल्ले वारो भोले वारो आहे केर
मुझे मिलेगी लपटी मलाई तुझो रखियो फोटो मोबाइल में तुझो रखियो वो तुझे प्यार मथो मुझो फेरे छटियो वो तुझे प्यार मथो मुझो फेरे छटियो केजे मोबाइल में केजे पर्स में घरवाली जो फोटो होतो और केजे मोबाइल में भी झूलन जो फोटो होतो है पर्स में नहीं तो जेजे मोबाइल में झूलन में फोटो है केवल वही मथे का जवाब क्या तो क्या है फोटो मोबाइल में तुझो रखियो फोटो मोबाइल में तुझो रखियो वो तुझे प्यार मथो मुझो फेरे छटियो वो तुझे प्यार मथो मुझो फेरे छटियो साईं लाल साईं जे मंदिर जे प्रेमी प्यारे ॿ प्रस्तुति तैयार कई हुई उहा बि थींदी ऐं असांजे दादा बच्चाराम जी ऐं असांजे मुखी साहिबु नरेश कुमार फुटवानी थोरी देरि खां बाद असांजे हिकिड़ो वॾी घटना थी आहे सिंधी समाज जे लाइ जेकी अहमदाबाद में हुन ते
जे बेड़ोदार तुझो होना है साईं जे बेड़ोदार तुझो आया निखर निमाणी Yeah.